बांदी सिंध यूनाइटेड पार्टी के कारकुननि पारां बिजली ऐं गैस जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ मेहराब ख़ान जमाली, सूमर ख़ान जमाली, मीर जावेद दाहिरी ऐं मोहम्मद हनीफ जमाली ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब बांदी साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि ॻाल्हाईंदे चयो त वापडा धोड़ पारां हथरादू लोड शेडिंग कई वञे थी, जंहिं करे शहरी हिन कहर जी गर्मी में सख़्तु परेशान आहिनि। शहर जो कारोबार पिणु सख़्तु मुतासिर आहे। हुननि वधीक कयो त हर महीने गैस ऐं बिजली जा ॻरा बिल मोकिले वसूली कई वञे थी, पर लोड शेडिंग ते ज़ाब्तो नथो आंदो वञे, जेका बिजली सार्फिन सां नाइंसाफ़ी आहे। हुननि आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त बांदी शहर मां बिजली ऐं गैस जी हथरादू लोड शेडिंग ख़तमु कराई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।